वर ही छा कांव ऐं कूंज गॾु गॾु बाबा इहो चकर त अलाए कॾहिं खां थो हले पियो। असां त हिन सुल्तूअ जो मथो झेरणा करण जी कोशिश में आहियूं ऐं हीअ छोरी वेठी थी हुन सां चूं चूं करे माजरा छा आहे? हा बाबा लॻे थो त रईस सालार खान जी गिरफ़्तारी में न महरूअ जो हथ आहे, छो जो रईस सालार खान महरूअ खे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां रोकींदो हुयो। गोर इहे जेके ग़ैर कानूनी कनेक्शन आहिनि न इहे पाण खे कटणा पवंदा। रईस वॾो असांजो मिटो असांजो रतो ऐं जेके महरूअ जा फाल आहिनि न ॾिसी थो न पियो पंहिंजे अखियुनि सां इहे मूंखां बर्दाश्त कोन था थियनि। हा बसि बाबा असां छा था करे सघूं? सुल्तान खे हिकिड़ो दफ़ो इज़त सां सम्झाइजांइ त बाबा असां खां थोरो टरी लंघो, असीं ॾाढा ॾुखिया माण्हू की भटई हिकिड़ी ॾाढो चीं चीं कंदो अथंदो, जेकॾहिं न मुड़े न पोइ मुंहिंजी मोकल अथई आहे जा डंडो। ठीकु आहे बाबा, सुल्तान खे बि ॾिसी वठंदासीं। हलदारो बंगले ते अच्छा। छो मुंहिंजी शराबी तूं उदास छो आहीं? बाबा हो बशू आहे न, हुनजी हालत ॾाढी ख़राबु आहे। थी प्रिया ख़ुदा जी लठ बे आवाज़ आहे, अञा किथे? अञा त बशू तड़पंदो तड़पंदो। पर बाबा मां बशू खे तकलीफ़ में नथी ॾिसी सघां। इलाही ॾींहंनि खां हुनजो नशो ख़तमु थी वियो आहे, हू तड़पी रहियो आहे, मां नथी ॾिसी सघां। मां पंहिंजे मुड़ुस खे एॾो तकलीफ़ में कीअं ॾिसंदसि बाबा? तूं हिन मवाली खे पंहिंजो मुड़ुसु ॼणी हुन ते कहल थी खाईं? जंहिं चंद टकनि जे ख़ातिर तोखे विकिणी छॾियो उनखे मुड़ुसु थी ॼणी? बाबा मूंखे बशू लाइ पैसा खपनि, तूं मूंखे पैसा ॾे त मां हुनखे वञी ॾियां त हू पंहिंजो नशो वठी सघे। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।